बेनज़ीर भुट्टो और कासास के शहीदों की याद हमें नई जज्बा देती है। जी नाज़रीन, हींअर असां मौजूदु आहियूं पीपी अॻवान जाम ख़ान शोरो जी रिहाइशगाह ते, जिते कार्नर गॾिजाणी सॼाई वई आहे। इन जेका कार्नर गॾिजाणी आहे, इन में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई आहे, जंहिंमें पीपी अॻवान आहिनि, पीपी जियाला आहिनि ऐं वॾे पैमाने ते हीउ प्रोग्राम कयो वियो आहे। अचो त हिते जेके मौजूदु आहिनि दोस्त, उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायो त उन्हनि जो छा चवणु आहे, ऐं जेको बिलावल साहिब जो जेको जलसो थींदो हुन में हू केतिरो पार्टिसिपेट कंदा, ऐं जेके वफ़ाक़ जूं नाजाइज़ियूं आहिनि उन लाइ हू कहिड़ी हिकमत अमली जोड़ीनि था। अचो तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था उन्हनि सां। तव्हां ॾिठो कारकुननि में, अवाम में अॼु उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ मोहबत आहे, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी तरह अवाम लाइ, जमहूरियत लाइ, पाकिस्तान जे लाइ पंहिंजे सिरनि जी क़ुर्बानी ॾिनियूं, उहे ई पाकिस्तान जी अवाम बि पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब लाइ, आसिफ अली ज़रदारी साहब लाइ, अदी फरियाल टालपुर साहब लाइ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वजूद खे बरक़रार रखण लाइ अॼु बि पंहिंजे खून जा नज़राना ॾियण लाइ पेश क़दम आहे। अॼु बि हेतिरा अवाम, हेतिरा माण्हू हैदराबाद जा जेके अॼु हिते अची करे शिरकत कई, त अवाम जी मोहबत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। इहो उन ॾींहं जे लाइ वचन करणु आया आहिनि त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम लाइ कुर्बानी ॾिए थी, असीं तैयार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी। आज की कार्नर गॾिजाणी यहाँ पर सीनियर भी हैं, जूनियर भी हैं, पार्टी के नई भी हैं। तो 17 अक्टूबर के हवाले से ये कार्नर गॾिजाणी यहाँ पर मुनक़िद की गई है। इंशाल्लाह 17 तारीख को काफ़िले निकलेंगे हैदराबाद से, जो हमेशा निकलते हैं। इस साल भी वो जज्बे के साथ शहीदों को सलाम पेश करने के लिए सब कार साथ पे जाएंगे। जैसा कि आज आप देख रहे हैं, यहाँ पर कार्नर मीटिंग थी, लेकिन एक जलसे की सूरत इख्तियार कर गया है और हम हमेशा से पार्टी के साथ थे, कारकुन भी, अहदेदारान भी सब मौजूद हैं। जैसा कि जाम साहब ने मीटिंग हमेशा ही बुलाते हैं और इन्हीं के सिरे पर ज़ेर जो है हम उनके साथ काफ़िले में शामिल होंगे और इंशाल्लाह भरपूर तरीके से नुमाइंदगी देंगे। 18 अक्टूबर ते जेको कारसाज़ जो वाक़ियो थियो आहे, उन सिलसिले में तव्हांखे ख़बर आहे त हर साल उन शहीदनि जी यादि जे लाइ असां उते कारसाज़ में जमा थींदा आहियूं ऐं वॾो जलसो कंदो आहे। इन दफ़ा बि पार्टी इहो फ़ैसिलो कयो आहे त चेयरमैन बिलावल साहब जेको आहे उते ख़िताब कंदो। अॼोको ही जेको जाम साहब जे घर मिराको रखियो आहे, इन सिलसिले में माण्हुनि खे सभिनीनि खे इतलाह पिया करियूं त 17 तारीख़ सभु जमा थींदा हिते। जमा थी ऐं जाम साहब जी क़यादत में हितां काफ़िलो निकिरंदो ऐं वञी उते शहीदनि खे सलाम कंदासीं। जेको 250 माण्हू उते शहीद थिया, उन्हनि खे वञी सलाम करे ऐं यकजहती मुज़ाहिरो कंदासीं। अॼु जेके असां सभु गॾु थिया आहियूं हिते 17 अक्टूबर जे हवाले सां, जेको शहीदनि जो ॾियारो आहे, उनजे करे असां सभु हिते जमा थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला 17 अक्टूबर ते हैदराबाद सां सिंध जो वॾे में वॾो काफ़िलो निकिरंदो। इंशाअल्लाह ताला जाम साहब जी उन क़यादत में असां हुते पुॼंदासीं ऐं पुॼण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। ऐं मां चाहियां थो जीअं क़ाइदे अवाम जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजी क़ौम जे लाइ ऐं जमहूरियत जे लाइ फाई चढ़ी वियो, बाक़ी जो उसूलनि ते सौदेबाज़ी न कई आहे। 17 ते हिकु कारसाज़ जलसो थी रहियो, उन जे हवाले सां कुझु मीटिंग्स करियूं ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसी रहिया आहियो त नियाज़ी गवर्नमेंट तमामु घणो ज़ुल्म करे मुल्क में ऐं स्पेशली महांगाई तमामु घणी करे छॾी अथसि। लोड शेडिंग जेका हूं त हिकिड़े क़िस्म जे बिजली ईंदी हुई या टाइमिंग ते हूंदी हुई, पर हाणे त ॻोठनि में त बिजली न हुअण जे बराबरि आहे ऐं एॾी त महांगाई करे छॾी अथसि हद खां वधीक। उन जे बारे में बि कुझु हिते डिस्कस थींदियूं ॻाल्हियूं। उन खां अलावा हीअ जेको कारसाज़ वारो जलसो आहे, इन में असां नियाज़ी गवर्नमेंट खे हिकिड़ो क़िस्म जो चिताओ बि ॾींदासीं त महिरबानी करे तव्हां हीअ जेका हुकूमत आहे छॾे ॾियो, अवाम जी पच छॾियो, छो जो रोज़ ब रोज़ अवाम गुरबत में धिकजी थी वञे ऐं उन खां अलावा माण्हू रोज़ ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। माण्हुनि वटि पैसो कोन्हे ऐं उन खां अलावा जेको नियाज़ी गवर्नमेंट हिकिड़ो ख़्वाबु खणी आयो हो अवाम लाइ त मां घर ॾींदमि, नौकरियूं ॾींदमि ऐं तव्हांखे हर उहा शइ प्रोवाइड कंदमि जेका तव्हांजी ज़रूरतियूं आहिनि, पर उन जे बनस्बत हुननि माण्हुनि खे सिर्फ़ु नौकरियुनि मां कढियो ऐं घर मां हुननि खे तड़ियो। उन इंक्रोचमेंट जे नाम ते हुननि जा घर उन खां छॾिया विया। त उन हवाले सां बि हिते कुझु ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं।
जी नाज़रीन, ही कार्नर गरजाणी आहे जंहिंमें जेके पीपी जा अॻुवान आहिनि, अशफ साहब आहे, ॿिया बि वॾा पीपी जा अॻुवान मौजूदु आहिनि। ऐं हिननि जो चवणु आहे हीअ जेका कार्नर असां गरजाणी कोठाई आहे, ही बिलावल साहब जो जेको जलसो 17 अक्टूबर थी रहियो आहे कारसाज़ जे हवाले सां, उन में ही यकजहती तौरु जेको कारकुन हिते पहुची यानी कार्नर गरजाणी जेका आहे उहा जलसे में तब्दील थी वई आहे ऐं वॾी तादाद में कारकुन अची रहिया आहिनि ऐं तमामु बहितरीनु हिते प्रोग्राम कयो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु शरीफ MNN TV न्यूज़ हैदराबाद।